ईरान जे सदर डॉक्टर मसूद पज़ेश्कियान सां टेलीफोन ते राब्तो कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरान जे सदर डॉक्टर मसूद पज़ेश्कियान सां टेलीफोन ते राब्तो कयो आहे। टेलीफोनिक राब्ते दौरान ॿिन्ही अॻवाननि विच में तब्दील थींदड़ इलाइक़ाई सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई। राब्ते दौरान वज़ीर आज़म पारां ख़िते में अमुन सलामती तरक़ी खे हथी वठण लाइ ॻाल्हियुनि ऐं सफ़ारती कोशिशुनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो वियो। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कयूं पिया त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरान जे सदर डॉक्टर मसूद पज़ेश्कियान सां टेलीफोन ते राब्तो कयो आहे। टेलीफोनिक राब्ते दौरान ॿिन्ही अॻवाननि विच में तब्दील थींदड़ इलाइक़ाई सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट कई वई आहे। राब्ते दौरान वज़ीर आज़म पारां ख़िते में अमुन सलामती तरक़ी खे हथी वठण लाइ ॻाल्हियुनि ऐं सफ़ारती कोशिशुनि जी अहमियत ते ज़ोर ॾिनो वियो।